पंहिंजा मारूज़ात पेश कनि ऐं असां केतिरो मज़ो आहे कुझु पंहिंजो हाल अहवाल ॿुधाइनि। असांजा वॾड़ा आहिनि हेलो सबका परात जिका करते ससतारिया सबने की युद्ध गहराई साहब वेलकम टू जाओ सही नबी गए हाफिज साहब हकीकत में ये आयत की हिम्मत जो एडे किस्म जी मजक जी जेका हिते हिन वक़्तु असां ॾिसूं पिया माशाअल्लाह तमामु घणो मज़ो आयो ऐं उन खां बि वधीक इन ॻाल्हि जो मज़ो आयो जेके महिमान हिते आयल आहिनि साईं जन जेके सभु जे साम्हूं वेठा आहिनि त उन्हनि जे हुजण सां अञा वधीक मज़ो आयो। माशाअल्लाह अॼु काफ़ी कुझु ॿुधोसीं सिखियोसीं जीअं दीन के हवाले से जे काफ़ी ॻाल्हियूं शेर शाइरी असांजे दीनी हवाले सां ऐं सकाफ़त बि जिन दोस्तों सां ॻाल्हायो उहो बि ॾाढो सुठो ॻाल्हायो सभु ॻाल्हियूं ॿुधण वटि सिखण वटि। अलाह जी महिरबानी सां कचहरी में इहे हल्को पियो कमु आहे पंहिंजे हिसाब सां पंहिंजे सां या पंहिंजे रिफ्रे में हिन क़िस्म जूं कचहरियूं जेके असां वेठा आहियूं हक़ीक़त में मां एतराज़ थो सम्झां त अहिड़े महफ़िल में असां वेठा आहियूं जेके साईं जन साम्हूं वेठा आहिनि माशाअल्लाह मां तव्हांजे लफ़्ज़नि में तारीफ़ कयां त मां शायदि न करे सघंदुमि। बस इहो ई आहे त अलाह जी महिरबानी सां अहिड़ियूं कचहरियूं हर दफ़े थी फुराइनि बाबा सिंह जी ॻाल्हि करे हर दफ़े जे लिहाज़ सां त इंशाअल्लाह मां त साईं खे पहिरियों ई चयो साईं असांखे महिमान न कयो था महिरबान कयो पर हाफ़िज़ साहब आहिनि ॾाढी बसि ॾाढा अर्ज़ी करे वेठा आहिनि महिमान बराबर तमामु घणो मज़ो आयो तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी जेके बि महिमान हिते आया उन्हनि जा वॾा चवंदा अहसान ऐं वरी बि उन्हनि खे हिकु दफ़ो ॿियो दिलि जी महिरबानी सां वॾी महिरबानी। माशाअल्लाह काफ़ी कचहरी